जलाल चांडे जो एक अहम तमाम बेहतरीन वाक़े के बारे में तमाम बेहतरीन वाक़ो है दोस्तों। इन वाक़े के बारे में अॻिते हली तव्हां शेयर कंदासीं ॻाल्हियूं। जलाल चांडे वटि जेको घोड़ो हुयो वो तमाम घणो मशहूर हुयो सिंध में, बल्कि पूरे दुनिया में, बल्कि पूरे पाकिस्तान में मशहूर हो दोस्तों। अॻ में नंढा वॾा जेके मेला हूंदा हुया उन्हनि में फ़नकार वञी ॻाईंदा हुया फ़नकारनि जा जेके मुक़ाबला थींदा हुया उहे बि मेलनि मलाखड़नि में थींदा हुया। शादियुनि वारो रुझान माण्हू जेके स्टेजनि ते घुराईंदा हुया फ़नकारनि खे उहो तमामु घटि हूंदो हुयो। मेला जिथे बि लॻंदा हुया नंढनि वॾनि दरगाहनि ते, पोइ उते जेको आहे सो फ़नकारनि खे घुरायो वेंदो हुयो। उहे सूफ़ियाना कलाम बि चवंदा हुया ॿिया बि कलाम चई करे माण्हुनि खे लुत्फ़ अंदोज़ कंदा हुया। उन खां अलावा हिकिड़ो मेलो हुयो जलाल चांडे जे ॻोठ जे भरिसां जिथे घोड़नि जी मेलूं लॻंदी हुई, जंहिंमें पंजाब, बलोचिस्तान ॿिया वॾा वॾनि शहरनि जा घोड़ा हिते ईंदा हुया घोड़नि जो मुक़ाबिलो थींदो हुयो। त दोस्तों उते जेके मेला कराईंदा आहिनि उन्हनि जे हिकिड़े अॻुवाण चयो त बाबा हाणे मेले में सिंध पंजाब जा टोटल सभिनीनि जा घोड़ा अची चुका आहिनि। हाणे सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे जलाल चांडियो, उन वटि बि तमामु बहितरीनु घोड़ो मौजूदु आहे। उन जलाल चांडे खे बि दावत ॾिनी वञे त जलाल चांडियो पंहिंजे घोड़े सां गॾु अची हिन मुक़ाबले में हिसो वठे। पोइ हाणे हार जीत इहो क़िस्मतनि जा खेल आहिनि। त दोस्तों जलाल चांडे वटि जॾहिं न्यापो पुॻो त जलाल चांडियो हूअं ॿियो सुवार पंहिंजो नौकर या ॿियो कंहिं माण्हूअ खे मोकिलींदो आहे घोड़े ते, लेकिन जॾहिं जलाल चांडे खे ख़बर पई त वॾा वॾा नाले वारा घोड़ा जेको आहे सो हिन महफ़िल में हिन मेले में मौजूदु आहिनि हिन में मां पाण सुवार थी घोड़े ते चढ़ी आयो जलाल चांडियो। दोस्तों जलाल चांडे वटि घोड़ो तमामु बहितरीनु घोड़ो हुयो जंहिंजो नालो बि तमामु बहितरीनु जेको आहे सो सॼे सिंध में मशहूरु हुयो। त दोस्तों जॾहिं जलाल चांडियो आयो त ॿियनि घोड़नि वारनि खे चयईं त बाबा तव्हां हलो, पोयां वारो मुंहिंजो थींदो। दोस्तों हिकिड़ो माना गोल चक्रो लॻल हुयो जंहिंमें उते मिंट तय कबा हुया त बाबा हेतिरनि मिंटनि में जेको बि अॻ में फिरी आयो घोड़ो उहो उन शर्त खे खटींदो। त दोस्तों जलाल चांडियो सभिनीनि खे अॻ में मोकिलियईं, पाण पोइते पछाड़ी में आयो, लेकिन पछाड़ी वारो शख़्स अहिड़ो मेल खटियो जो सभिनीनि जा वात पटिजी विया। सॼो पिंडाल भरियल हुयो तमामु घणा माण्हू सिंध, पंजाब, बलोचिस्तान जा माण्हू इकट्ठे थियल हुया जलाल चांडे खे तमामु घणी ख़ुशी थी जो जलाल चांडे जो घोड़ो जेको आहे सो हिन मुक़ाबले खे खटियो जलाल चांडे जो नालो तमामु घणो मशहूरु थियो। जलाल चांडे खे माण्हुनि कुल्हे ते खणी सॼे पिंडाल में घुमायो जलाल चांडे खे माण्हुनि टोपी, अजरक पैसनि जा हार तमामु घणा विधा जेका तयशुदा इनाम हुई, रक़म हुई जेका उहा बि जलाल चांडे खे मिली। त दोस्तों जलाल चांडियो शौक़ीन हुयो तमामु घोड़नि जो मेहनि जो ॿियनि जानवरनि जो शौक़ु रखंदो हुयो उन जे ओताक उन्हनि जे घर में जेको आहे सो इहे शयूं अॼु ताईं बि मौजूदु आहिनि। त दोस्तों वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।